अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां उन शख़्सियत सां गुफ़्तगू कंदासीं जंहिं सिंध पुलिस में स्पेशली नवां ट्रेंड्स मुतारफ़ कराया ऐं पुलिस ऑफिसर पहिरियों भेरो आवाम जे लाइ अवेलेबिलिटी जेका आहे उनजी उहा रही ऐं ही उहो दौरु हुयो जंहिं दौर में पुलिस ऑफिसर SP त परे जी ॻाल्हि आहे पर SHO बि हद थाणे जो आम माण्हू सां मिले उनजी ॻाल्हि ॿुधे उहा वॾी ॻाल्हि हूंदी पर उन दौर में SSP आम माण्हुनि जे लाइ पंहिंजी अवेलेबिलिटी यकीनी बणाई ऐं दरवाज़ा SP ऑफिसुनि जा खुलियल रहिया। SP खां वठी करे DG FIA ताईं जो सफ़र जेको आहे उहो करे पहुतल सिंध जो इंतिहाई मोतबर नालो बशीर मेमण साहब अॼु असां सां गुफ़्तगू में मौजूदु आहिनि। उन सां न फ़क़ति उन जे सर्विस वारे सफ़र पर उन जी ज़ाती ज़िंदगी ऐं उन जे ज़िंदगी जे दौरान मुख़्तलिफ़ जेके ॾुखिया मरहला उन जो समूरी सूरत हाल ते उन जी लाइफ ते गुफ़्तगू कंदासीं। बशीर मेमण साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी बशीर साहब, अवां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। DG FIA तौरु तव्हां रिटायर थी वियो, अॼुकल्ह रिटायरमेंट खां पोइ छा मसरूफ़ियतूं आहिनि ज़िंदगी जूं, छा पियो थिए? पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे चैनल जी वॾी महिरबानी जो मूंखे इन क़ाबिल सम्झव तव्हां अची विया जेको आहे सो तव्हां सां कचहरी कयां ऐं तव्हां जेको सो हुनखे रिकॉर्ड कयो ऐं तव्हांजे लफ़्ज़नि जी बि वॾी महिरबानी। आई एम सो ग्रेटफुल। रिटायर थियुसि ऐं हुनखे 2 साल 2.5 साल थी विया आहिनि पर मूंखे पंहिंजी ज़मीदारी उते थोरो कारोबार हथ में इनहेरिटेड माइटाणू जेको ज़मीदारी हथ में हुआ ऐं उन में मसरूफ़ बि आहियां पर ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ हुकूमत मुख़्तलिफ़ टाइमुनि ते मूंखे जेका हली वई हुकूमत फेडरल गवर्नमेंट उन मूंखे मुख़्तलिफ़ हवालनि सां मसरूफ़ बि रखियो। कॾहिं नोटिस इशू ॾियणु, कॾहिं नोटिस इशू थी वियो 2004 में हीअं कमु थियो, हीअं कीअं थियो, पोइ तो छा कयो। बहरहाल उहे त हाणे सरकारी जेके मतिलबु कोताहियूं ग़लतियूं थींदियूं आहिनि उहे त थींदियूं आहिनि पर जेको आउं पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ में अलाह जो शुक्र आहे हूअं रिटायर माण्हूअ जे लाइ प्रॉब्लम इहो थींदो आहे कि टाइम गुज़रे कीअं। मुंहिंजे लाइ अलाह जो शुक्र आहे मुंहिंजे रब जा करम अथनि, मदीने वारे जा अहसान अथमि। उते ॻोठु पंहिंजी बनीअ ते रहां थो, ज़मीन ते रहां थो, अलाह जो शुक्र अथमि। अलाह साईं मूंखे ज़िंदगी जी हर आसाइश ॾिनी आहे, औलाद जो सुखु ॾिनो अथसि, नेक साले औलाद ॾिनो अथसि ऐं उहे पंहिंजो कारोबार कनि था। हिकिड़ो पंहिंजो ज़मीदारी करे थो ऐं गे मिलाए उहा संभालींदो आहे। ॿियो जेको आहे सो लंडन मां लॉ जी डिग्री करे आयो आहे ऐं उहो हाई कोर्ट सिंध हाई कोर्ट में वकालत करे थो। अलाह जो शुक्र अथमि ऐं ख़ुदा जो शुक्र अलाह जो। रिटायरमेंट खां पोइ जेको तव्हां जीअं ॿुधायो पिया त हुकूमत तव्हांखे मसरूफ़ रखियो, कंहिं महिल नोटिसिस जारी पिया थियनि, कंहिं महिल तव्हांजी पेंशन बंदि कई वई, कंहिं महिल कहिड़ा मामला अदालतुनि में हलिया पए, उहे हल थी विया या अञा हलनि पिया पेंशन वारा इशूज़ या जेके ॿिया नोटिसिस थिया? अलाह जो शुक्र आहे पेंशन जो त मुंहिंजो हल थी वियो मसइलो। पेंशन जो त कोई 5 महीननि में ई इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिबु उहो मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो। गवर्नमेंट हुन में अपील में वई पर हुन ते अञा को फ़ैसिलो कोन थियो पर मूंखे पेंशन मिले पई, ग्रेजुएटी एवरीथिंग, हर महीने मूंखे पेंशन मिलंदी आहे, अकाउंट में अची वेंदी आहे। ही वरी नओं किसो शुरू कयूं कि 2004 में जेको कमु थियो सो तो छा कयो हुनजे लाइ। त बहरहाल उहो जेको बि थियो 2004 में तव्हां DG त न हुयो? कोन हुउसि, आउं त 2004 में SP हुउसि। हाणे छा था करे सघूं। हाणे जेको ज़ाहिर मिड़ई मूंखे उहो सज़ा ॾियणी हुई जो मूं रिज़ाइन कयो। हुननि जे ज़हन में इहो त तो रिज़ाइन करे असांखे जेको सो बदनामी असांखे ॾिनी ऐं एक्स प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जे तो हिनजी तौहीन कई आहे। रिज़ाइन करे तूं हुन सां गॾु नथो नौकिरी करे सघीं ऐं तुंहिंजी रेपुटेशन चूंकि जहिड़ी बि आहे सुठी आहे त हुनजो ख़्यालु हो कि हुनखे सज़ा ॾियूं त जीअं पेंशन बंदि कयूंसि, जीअं असां माफ़ी वठे या इहो रेज़िग्नेशन वापसि वठी। त मूं चयो बाबा रेज़िग्नेशन त मूं मतिलबु करे छॾी, छो जो तव्हां 15 ॾींहं अॻे मूंखे ट्रांसफ़र कयो
इहा बेइज़ती हूंदी आहे। 15 ॾींहं अॻे कंहिं माण्हू खे ट्रांसफर करण जो मक़सदु छा आहे? पर हाणे सम्झ में अचे थो जेको NCA खे हिननि जेको शहबाज़ शरीफ़ साहिब जे लाइ जेको ख़तु मोकिलियो उहो मूंखे कढण खां पोइ मोकिलियऊं, उहा पोइ मोकिलियऊं जेका 2 सालनि जी इंक्वायरी खां पोइ नेशनल क्राइम एजेंसी UK चयो त इहो सॼा कूड़ आहिनि। तव्हांजे हूंदे उहो ख़तु न पियो वञे? न पियो वञी सघियो, छो जो उहो वञिणो हो नैब जे तरफ़ां, पर डॉक्यूमेंटेशन गॾे सॼी करणी हुई, उहा मुंहिंजे हूंदे न पई वञी सघे। शायदि हुननि खे इहो पियो लॻे तव्हां हुन ते रजिस्ट कंदुसि, छो जो उहो कूड़ो हो। ऐं इन में बेइज़ती आहे पाकिस्तान जी बेइज़ती आहे कि हिकिड़ी इंटरनेशनल एजेंसी वटि असीं वियासीं, असां चयोसीं त बाबा हीअ जेके आहिनि से मनी लॉन्ड्रिंग थी आहे, तव्हां वटि चेक करियो। ऐं हुननि पंहिंजी चङी तरह ज़ाहिर आहे नेशनल क्राइम एजेंसी आहे, कोई टिलूमल जो दुकान त कोन्हे, हुननि सॼी करण खां पोइ ॿुधायो त न कंहिं बि क़िस्म जी का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, तव्हीं कूड़ था ॻाल्हायो। आउं सम्झां थो इहा वॾी बेइज़ती हुई पाकिस्तान जी। जी तव्हां चओ पिया त 15 ॾींहं अॻु में उहिदे तां हटाइण, ट्रांसफ़र करे छॾण या हिकिड़े सीनियर ऑफिसर जी बेइज़ती आहे, ज़ाहिर 15 ॾींहं रिटायरमेंट में बाक़ी पिया। सपोज़ जेकॾहिं तव्हांखे 15 ॾींहं रहण ॾियनि ऐं उते ई एज़ DG तव्हां रिटायर थी वञो आहे, त पोइ हीउ सॼो जेको कुझु झड़ो थियो इहो शायदि न थिए हा? आउं सम्झां थो त जेको आख़िरी जेके मुंहिंजा 6 महीना गुज़रिया से तमामु ख़राबु गुज़रिया। अच्छा, जेको शुरूआत वारा ॾींहं हुआ उन में त एक्स प्राइम मिनिस्टर पाकिस्तान तमामु घणी मुंहिंजी इज़त कंदो हुयो ऐं आउं हर मीटिंग में मूंखे सॾींदो हुयो ऐं ब्रीफिंग बि मूंखां वठंदो हुयो ऐं जेको बि थींदो हुयो उहो आउं ज़ाहिर। पर आहिस्ते आहिस्ते जॾहिं हुन जूं फरमाइशूं वधंदियूं वयूं, हुन सम्झो त हीअ का पुलिस जी चौकी आहे जंहिंजो जमादार इंचार्ज आहे ऐं आउं जीअं चवंदुसि तीअं थींदो। मुंहिंजी चूंकि शुरू खां वठी मूं सिंध में नौकिरी कई आहे, तव्हां मूंखे सुञाणो था सभई, मतिलबु त मूं ग़लति कमु पंहिंजे हथनि सां कयो कोन्हे। हा थी वियो, ग़लती थी हूंदी, बदनीयती में न कयो हूंदो, बदनीयती में कंहिंखे बि कोई ईज़ा ग़ैर क़ानूनी तौर ते न ॾिनो हूंदो। सो हुन मूंखां एक्सपेक्ट पियो कयो त पॉलिटिकल केसिस जीअं हाणे मतिलबु हाणे सिंध मां हुनजो ख़्यालु हुयो त बाबा साईं ख़ुर्शीद शाह, नफ़ीसा शाह साहिबा, एजाज़ जखरानी, इन्हनि खे त छॾिणो ई कोन्हे छोकी पीपल्स पार्टी जा एक्टिव माण्हू आहिनि। वरी मुस्लिम लीग नवाज़ जी त सॼी जेका बि लीडरशिप आहे, जेका लीडरशिप में त उन्हनि जे लाइ नैब हुई त पोइ तव्हां FIA खे छा नैब त हुई न? जानो साहिबु नैब पोइ आई, हुन त सम्झो डायरेक्टली मुंहिंजे अंडर में चवंदा ऐं मिनिस्ट्री इंटीरियर आऊं आहियां त आउं जीअं चवंदुसि तीअं थींदो। हुन जीअं हू त मतिलबु पंहिंजे पाण खे बादशाह पियो सम्झे न, हू त पंहिंजे पाण खे कंपेयर पियो करे मोहम्मद बिन सलमान सऊदी अरब वारो, त जीअं चाहियां तीअं थिए बसि। बाबा हिते बादशाह थोरी का आहे, पार्लियामेंट आहे, आइन आहे, कोर्टूं आहिनि, मीडिया आहे। मतिलबु तव्हांजा जेके आख़िरी 6 महीना FIA में हा उहे हुकूमत सां झेड़े में गुज़रिया। आउं सम्झां रेज़िस्टेंस कंदे जेको गुज़रिया। रेज़िस्टेंस जेको शुरू थियो मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते शुरू खां वठी हलियो पिए। हिकिड़ो त मियां नवाज़ शरीफ़ साहिब, शहबाज़ शरीफ़ साहिब जो अॼुकल्ह वज़ीर आज़म आहे पाकिस्तान जो, इन्हनि खे त छॾिणो ई कोन्हे, छो जो इहे मुंहिंजा दुश्मन आहिनि। बाबा तव्हांजा दुश्मन हूंदा, सियासी दुश्मन आहिनि, उनखां सियासत में वञी विड़ो। तव्हां हाणे FIA में न आहियो, पर अॼु बि प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान मियां शहबाज़ शरीफ़ जे लाइ फ़र्द जुर्म आयद करण जे लाइ FIA में केसिस आहिनि ऐं उनजे लाइ मनी लॉन्ड्रिंग को 40 अरब रुपयनि खां वधीक जा केस FIA में हुया। इहे तव्हां खां पोइ थिया? साईं इहे मूंखां पोइ थिया। मूं तव्हांखे अॻे बि चई चुको आहियां रिकॉर्ड ते त इहे केस कूड़ा आहिनि। वॾे वाक़े जेको गवर्नमेंट चए थी पई, जेका साबिक़ा गवर्नमेंट हुई, त मक़सूद चपड़ासी जे नाले ते 1 अरब वियो, फलाणो नौकर जेको उनजे लाइ अकाउंट मां 2 अरब रुपया ट्रांज़ेक्शन थी, त पोइ इहो कीअं कूड़ थी सघे? आउं हाणे तफ़सील तव्हांखे मतिलबु ज़ाहिर मूं हिकिड़ी शइ शायदि मूंखे 3 साल अॻे मुंहिंजी ॾिठल आहे इहा, मूं ओॾी महिल ॿुधायोमांसि त केस कूड़ा आहिनि, केस कोन थो ठहे। नौकरनि जे अकाउंट में वाक़ई पैसा हुया? आउं अचां थो, हींअर त ॿियो मसइलो खुलंदो। आउं तोखे सची थो ॿुधायां, जेका कंहिं बि पॉइंट आउट कोन कयो आहे। अकबर एस बाबर चवे थो त PTI जी जेका फंडिंग ईंदी हुई सा हुनजे मुलाज़िमनि जे नाले ते ईंदी हुई।
जेके अॻुवान आहिनि उन्हनि जे मुलाज़िम आहिनि? उनजे मुलाज़िम न, PTI ऑफिस जे अच्छा, PTI ऑफिस जे मुलाज़िमनि जे नाले? मुलाज़िम, ऐं उहे वरी कैश खणी वेंदा। ऐं ॿिया त कुझु अहिड़ा अकाउंट आहिनि जेके हिननि डिक्लेयर शुरू में कया त असांजा आहिनि, पोइ वरी चवंदो असांजा कोन्हनि। इलेक्शन कमीशन में छो अॼुकल्ह इमरान ख़ान साहिब खे एॾी परेशानी आहे, एक्स प्राइम मिनिस्टर खे? हुनखे परेशानी आहे कि ना हल थो थिए? अच्छा, ही तव्हां चओ था मुस्लिम लीग नून जे ख़िलाफ़ जेके बि केसिस ठाहिया पिया विया, इहे दुरुस्त न आहिनि, सियासी हुया, ठीकु न हुया, इन जे करे तव्हां रिफ्यूज़ कंदा रहिया आहियो। तव्हां वटि हिकिड़ी ॿी वॾी इंक्वायरी बि हुई, ओमनी ग्रुप ज़ाहिरा सिंध सां ई उनजो हुयो मामिलो सॼो। उन में आसिफ अली ज़रदारी साबिक़ प्रेसिडेंट, फरियाल टालपुर उनजी भेण, ऐं ॿिया खोड़ सारा उन में माण्हू अचनि पिया। उहो बि तव्हां इन्वेस्टिगेट कयो, JIT बि ठही। उहा हक़ीक़त हुई, उहा तव्हां इन्वेस्टिगेट कयो या उन में बि मसला हुया? साईं, उन में इहो हुयो कि मुंहिंजे वञण खां अॻे स्टेट बैंक जे तरफ़ां हिकिड़ी STR इशू थियल हुई, जंहिंजी इंक्वायरी हली पई। आउं जेॾी महिल पहुतुसि SDG FIA, त असां ज़ाहिर हली पे त हली पे, ज़ाहिर हिकिड़ियूं इंक्वायरियूं आहिनि पयूं हलंदियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट हुन में सुओ मोटो वरितो। सुप्रीम कोर्ट जॾहिं सुओ मोटो वरितो त असां बि ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट जे सुओ मोटो जे करे नजफ़ कुली मिर्ज़ा साहिबु हुयो एडिशनल डायरेक्टर जनरल सिंध बलूचिस्तान सदरन ज़ोन, उन खे उनजो इंचार्ज कयोसीं ऐं उनखे टीम वधाए ॾिनीसीं। उहो हर 15 ॾींहं सुप्रीम कोर्ट में बेंच नंबर 1 में चीफ जस्टिस साहिबु, उन वक़्त जे चीफ जस्टिस साहिब जे साम्हूं पंहिंजी प्रोग्रेस रिपोर्ट ॾींदो हुयो। उन खां पोइ छा थियो, जो सुप्रीम कोर्ट जेको आहे सो JIT ठाही, जंहिंमें FIA जो एहसान सादिक साहिबु उन हेड कयो, जेको कि एडिशनल डायरेक्टर जनरल हो, जेको IG साहिबु हो। उन खां पोइ सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान, नैब जो बि हिकिड़ो डायरेक्टर साहिबु, स्टेट बैंक जो हुयो, FBR जो हुयो ऐं ISI हुई। इन्हनि 6 डिपार्टमेंटनि जी गॾे हेड कयूं एहसान सादिक साहिब खे। उन्हनि गॾिजी इंक्वायरी कई। हा, प्रिमिसिस इस्तेमालु थिया हुआ FIA जा, पर उहे हर 15 ॾींहं रिपोर्ट ॾींदा हुआ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में त असां ही प्रोग्रेस कई आहे। जब केस काफ़ी हली विया, काफ़ी रिकॉर्ड कठो थी वियो, त असांखे ऑर्डर जेको सुप्रीम कोर्ट ॾिनो कि बाबा इहे केस सभु जा सभु हाणे नैब खे ट्रांसफर करे छॾियो डॉक्यूमेंट्स, इहे वरी वधीक प्रोसेस करे ऐं केस ठाहींदा। उहो केस ट्रांसफर थी विया। पोइ जेको बि कुझु थियो इस्लामाबाद में मतलब FIA पंहिंजी इंक्वायरी पूरी करे JIT जेका हुई उन ॾिनी सुप्रीम कोर्ट खे, देन पोइ कार्रवाई जे लाइ नैब ॾे ट्रांसफर थी। मतिलबु जेतिरे हद ताईं इंक्वायरी थी उहो उन में तव्हां बि सेटिस्फाइड हुयो? त आउं त चवां जेसीं ताईं FIA वठी हुई तेसीं ताईं त असांजी ज़िम्मेदारी हुई, पर पोइ JIT अची वई त उन में त सभु डिपार्टमेंट्स गॾिजी विया न। उते त अहिड़ी का फीलिंग न आई न त को ही मुंहिंजे ख़्याल में कोई अहिड़ो त मूंखे अहिड़ो कोई फीडबैक कोन मिलियो। उन वक़्त जी गवर्नमेंट जो प्रेशर या जीअं कोई ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट हुई त ज़ाहिर आहे केरु थो प्रेशर करे सघे। ऐं जॾहिं सुप्रीम कोर्ट हर 15 में बि त ईअं थींदो आहे न त कोर्ट हिकिड़ो ऑर्डर ॾेई रही हूंदी आहे, पर गवर्नमेंट जी ख़्वाहिश कुझु ॿी हूंदी आहे, अपोज़िशन जी ॿी हूंदी आहे। न, आउं तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां, न को गवर्नमेंट जी का ख़्वाहिश पूरी थी। ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट आहे न पाकिस्तान जी, उहा जेका ऑर्डर ॾींदी उहो थींदो, मुंहिंजे चवण सां कुझु थींदो। गवर्नमेंट जा इंस्ट्रक्शंस आउं तव्हांखे ॿुधायां, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जॾहिं कंहिं बि सरकारी ऑफिसर खे घुराए चवंदी आहे, जॾहिं उहा डायरेक्टली इन्वॉल्व हूंदी आहे, त उन खां पोइ त हर ॻाल्हि ख़तमु थी वई न। ज़ाहिर आहे पाकिस्तान जी वॾी वॾी कोर्ट आहे, पाकिस्तान जी जेका आहे सा जेका कुझु थियो सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर सां JIT ठही, उहो ठीकु इंक्वायरी, हुन में को प्रेशर कुझु हिकिड़ो डिपार्टमेंट कोन हुयो। हाणे तव्हांजा मामला जीअं पेंशन वारो मामिलो ख़तमु थी वियो, बाक़ी उहो मामिलो हले पियो अञा या? हुननि जो त प्रोग्राम ई ॿियो हुयो, जेको असांजो जेको उन वक़्त जो डायरेक्टर जनरल हुयो, उन्हनि जो ऐं उनजी टीम जो प्रोग्राम ॿियो हुयो शहज़ाद अकबर जे इंस्ट्रक्शन्स ते। ज़ाहिर शहज़ाद अकबर केरु, माना प्राइम मिनिस्टर ऑफिस, उन्हनि जो त शौक़ु ॿियो हुयो। शौक़ु क्या, उनजा इंस्ट्रक्शन्स ॿिया हुआ। त उन्हनि जा इंस्ट्रक्शन्स इहा कि कंहिं तरीक़े सां हिनखे 2-4 ॾींहं
जेल में विझो, गिरफ़्तार कयो। हाणे हुननि ॾाढी हिकिड़ो हमराह हुयो जंहिंजो नालो हुयो उमर फारूक, उहो आयो हुयो हिते, मतिलबु कारोबारी माण्हू आहे, दुबई में रहे थो। उहो आयो हुयो मुंहिंजे घर ते, मूंखे चयो हुई पंहिंजो हुनजो शेख जंहिंसां गॾु उहो कमु कंदो, उहो सन इन लॉ गवर्नमेंट ऑफ सिंध जो महिमान हुयो, गवर्नमेंट ऑफ सिंध जो महिमान हुयो। उहो आयो हो गॾिजी उन सां, उनजो नौकिरी करे थो उन वटि। उन मूंखे चयोसीं हाणे तव्हां जेको आहे सो असांजो शेख साहिबु तव्हां सां मिलणु चाहे थो। मूं वटि आयो आहे, उन DGFI हुयुसि, उन में फ़ोटू मुंहिंजो उन्हनि कढियो, जीअं अॼुकल्ह ट्रेंड आहे फेसबुक फोटो। हाणे उन फ़ोटूअ जे बुनियाद ते हुननि चयो त इन जेका 2004 में जेको मसइलो कयो हुयो, 2009 में जेको टर्की में फ्रॉड कयईं, 2004 में जेको नॉर्वे में फ्रॉड कयईं, 2011 में जेको ॿारनि खे पंहिंजनि खे अगवा करे खणी वियो, ज़ाल खां ज़ाहिर उनजी ज़ाल खां पंहिंजा ॿार फुरे वियो हुयो, जेको बि हुयो उनजो ज़ाती मसइलो हुयो। हाणे 2017 वारे DG जो उन में कहिड़ो रोल थो थी सघे? माना ही समूरनि मामलनि में तव्हां खां एज़ सहूलियतकार जी तफ़्तीश पिया कनि। हाणे सहूलियतकार 2004 में आउं कहिड़ी त करे सघियुसि, 2009 में आउं कहिड़ी त करे सघियुसि, 2010 में आउं कहिड़ी त करे सघियुसि, 2011 में आउं कहिड़ी त करे सघियुसि। पर हुननि मिड़ेई हो जीअं थींदा कूड़ा केस त ठाहिया अथनि। हाणे जेको वज़ीर आज़म आहे पाकिस्तान जो हिन वक़्त जो इलेक्टेड वज़ीर आज़म, गॾियल सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जो वॾी वज़ीर आज़म आहे, उन ते कूड़ो केस ठहियो, मूं ते ठहियो, मूं मिस्किन मेमण ते ठहियो, त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई। अच्छा, तव्हांखे गिरफ़्तार करण जो प्लान हुयो? उहो मूं वटि सबूत बि आहे, ज़ाहिर मूं FI में नौकिरी कई आहे। अच्छा, इहा अजीब ॻाल्हि न आहे त जंहिं डिपार्टमेंट में तव्हां सर्व कयो एज़ DG काफ़ी अरसे ताईं, उन ई डिपार्टमेंट में तव्हांजे मथां केस ठाहिण जी कोशिशि थी या उन ई डिपार्टमेंट जे थ्रू गिरफ़्तार कराइण जी कोशिशि थी? आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, चूंकि असांजो जेको डायरेक्टर जनरल साहिबु उन वक़्तु हुयो, उनखे 2 महीना 3 महीना मतिलबु टाइम मिले पियो। हुनखे रहण जो उते रहण जो शौक़ु हुयो। ऐं आउं चवंदो आहियां ॾियण वारो मुंहिंजो रब हूंदो, ॾियण वारो मुंहिंजो रब हूंदो, टेन्योर ॾियण वारो मुंहिंजो रब, इज़त ॾियण वारो मुंहिंजो रब, ज़िलत ॾियण वारो मुंहिंजो रब, बिल्कुलु साह ॾियण वारो मुंहिंजो रब, मुंहिंजो अलाह साईं। मूं ते अलाह साईं जो कर्म आहिनि, मूं ते अलाह साईं जूं महिरबानियूं आहिनि। मूंखे हितां प्री अरेस्ट बेल कराई कोर्ट मां, सिंध हाई कोर्ट मां, वरी उते ई वञी पंहिंजे ट्रायल कोर्ट मां बेल कराई, वरी हाई कोर्ट खां हिकिड़ो ऑर्डर वठी छॾियो, पंजाब हाई कोर्ट। उन्हनि जेको रिस्ट्रेनिंग ऑर्डर पास करे छॾियो, बाबा हिन जे ख़िलाफ़ु जेको बि रिकॉर्ड आहे त खणी अचो मूं वटि। मुंहिंजे TADA बिल खां वठी मुंहिंजे हर शइ जो हुन हिसाब करण जी कोशिशि कई असांजे डायरेक्टर जनरल साहिबु उन वक़्त जे सनाउल्लाह अब्बासी साहिबु, उन हर शइ जो हिसाब करण जी कोशिशि कई। हाणे संदसि बि हिसाब खुलंदा इंशाल्लाह, सभिनी जो हिसाब त सभिनी जो थींदो न साईं। ॿियो कुझु कोन मिलियो, हिकिड़ो इहो फ़ोटू नॉर्वेजियन जनरल में अची वियो कंहिं माण्हूअ सां। अच्छा, उहो बि नॉर्वेजियन जनरल में, ऐं उन माण्हूअ ते उन्हनि ॾींहंनि में उहो हिते आयो आहे, मिनिस्टरनि सां मिलियो आहे, चीफ मिनिस्टर बलूचिस्तान जेको कुद्दूस साहिबु आहिनि उन्हनि सां मिलियो आहे, उन्हनि सां फ़ोटू अथसि, रुॻो मूंसां थोरी होसि फ़ोटू, हू ईंदो वेंदो रहंदो हो हिते। अच्छा, वरी उनजो जेको साहिबु हुयो पंहिंजो अरब शेख साहिबु, उहो सिंध गवर्नमेंट जो महिमान हुयो। तव्हां जीअं साबिक़ DG, हाणे त उहो DG न आहे रहियो, सनाउल्लाह अब्बासी साहिबु, उनजो ज़िक्र कयो पिया, उनजो तव्हां सां कहिड़ो पर्सनली हूंदो? ज़ाहिर आहे गवर्नमेंट जा मामलात हूंदा न, तव्हांजो त उन सां माज़ी में सुठो नज़र आयो आहे, मरासिम सुठा रहिया आहिनि, उनखे कहिड़ो मसइलो हो तव्हां सां? हुनखे ॿियो मसइलो कोई कोन हो न, हुनखे 2 महीना वधीक रहणो हो, ॻाल्हि ई ख़तम थी वई, ख़तम ॻाल्हि थी वई। पोस्टिंग ते रहण जे लाइ गवर्नमेंट जा जेके इंस्ट्रक्शन अचनि पिया, मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त जेको माण्हू प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जेको सिटिंग आहे, जेको हाणे सिटिंग आहे, उन ते कूड़ो केस ठाहे सघे थो, त मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे? मतिलबु तव्हां सां जेको हुन जा ज़ाहिर सॼी ज़िंदगी तव्हां गॾु ई रहिया आहियो, सिंध पुलिस में हिते ई रहिया आहियो,
तव्हां इहो एक्सपेक्ट कयो पिया त जेको हुन सां तालुक़ु आहे त हू अगरि गवर्नमेंट जो को प्रेशर हो त सनाउल्लाह अब्बासी साहिबु अगरि रजिस्ट करणु खपे हा त भई छो ग़लति कयां मां न सही ऐं त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तवक़ुआत ऐं यकीन सिर्फ़ु अलाह ते हुअणु घुरिजे मुंहिंजो अलाह में यकीन हो आहे मुंहिंजो रब मुंहिंजी मदीना वारी सरकार उहो जेतिरो जेको कुझु कंदी आहे सो उहो कंदो रब कंदो मूं जेकॾहिं कुझु कयो हुजे हा त मूंखे उहो हुजे हा डप बि हुजे हा भॼी बि वञा हा पर अलाह जो शुक्र आहे मूंखे कहिड़ो ॾाढनि सालनि खां पोइ गवर्नमेंट जो उन वक़्तु गिरफ़्तार करण जो पको प्रोग्राम हुयो ज़ाहिर आहे उहो त मूं त हाणे सोशल मीडिया में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॿुधायो मूंखे थी सघे थो FIA जे अंदरूनी जेको लोअर कैडर जो मुलाज़िम आहे उनखे त चयो बि वियो हुयो हाणे आउं थो तव्हांखे अॼु ॿुधायां उन्हनि मां हिकिड़े खे त चयो त कमरे खे तयारु कर अच्छा जंहिं ॾींहुं मूंखे वञिणो हुयो जेका FIA जी अकेडमी आहे उन हिकिड़ो कमिरो तयारु करायूं गिरफ़्तार करे हिन कमरे में फ़िलहाल त कमरे में रखंदासीं उन खां पोइ ॿिए ॾींहुं वठी वेंदासीं कोर्ट में रिमांड वठी वरी लाहौर वठी ईंदासीं रिमांड में लाहौर में वरी कोर्ट लखपत में फ़िलहाल त चवंदो सुप्रीम कोर्ट में केस हले पियो पोइ ॾिसूं था माना मुंहिंजी बेल बि न थिए ॿ टे महीना माना हाली ड्रिगो चवनि पिया त जेको जीअं थींदो आहे मतिलबु भई जीअं कंदा आहिनि ऐं ज़ाहिर आहे सनाउल्लाह अब्बासी साहिब खे 2 महीना वधीक लीज़ ऑफ लाइफ मिली आहे पर लीज़ ऑफ लाइफ जंहिं हुकूमत हुनखे रखियो उनखे ई न मिली न पर तव्हांजी बेल थी वई तव्हांजी गिरफ़्तारी बि न थी पोइ बि त सनाउल्लाह अब्बासी साहिबु माज़ीअ वारी गवर्नमेंट जे आख़िरी ॾींहंनि ताईं DG FIA हो उहो ई अगरि फेल्यूअर थियो त हुनखे हटाए न ऐं इहो ई चवां थो न पोइ वरी ॾिसो हुनखे टारगेट्स जेके मिलिया शहबाज़ शरीफ़ साहिब खे पकड़णो हुयो उहो बि कोन पकड़ियो उनजी बि बेल थी वई कोर्टूं आहिनि न असांजूं कोर्टूं आहिनि आज़ादु आहिनि अलाह जो शुक्र आहे हिन पाक परदिगार आलम जो करम आहे हिन मुंहिंजे मुल्क ते इहो अहसान आहे कि अलाह जो शुक्र आहे कोर्टूं इंसाफ़ ॾियनि थियूं हुननि शहबाज़ शरीफ़ साहिब खे बेल मिली वई पोइ जेको मोहसिन बेग वारो हिननि कयो हुयो सनाउल्लाह अब्बासी साहिबु उहो इन करे कयो त कुझु त करे वठो हुनखे बिना ॿुधाए वञी कढियो ऐं ज़ाहिर हिकिड़ो सहाफ़ी हिकिड़ो इज़तदार माण्हू हुनजे घर में घिड़ी विया हुनखे मुछड़ा हयूं हुनखे थाणे ते खणी आणे वरी पादर हयूं जेको हुन बिल्कुलु हाणे ज़ाहिर आहे उहो बि केस हले पियो आउं त मिसकिन माण्हू आहियां आउं छा कंदुसि पर हाणे पाणे मतिलबु जिन जेको कयो हूंदो सो लोड़ींदो इंशाअल्लाह बशीर तव्हां सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे न गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक था वठूं ब्रेक खां पोइ गुफ़्तगू जारी रहंदी वेलकम बैक नाज़रीन गुफ्तगू हली रही साबिक़ DG FIA बशीर मेमन साहब सां बशीर मेमन साहब सां जेको हुनजो DG FIA वारो अरसो हुयो उन ते बि गुफ्तगू थी हाणे उन सां गुफ्तगू कंदासीं हुनजो जेको पुलिस में कैरियर गुज़रियो आहे सिंध पुलिस में या उनजी जेका ज़ाती ज़िंदगी आहे उनजे मुतालिक़ बि हाल अहवाल कंदासीं बशीर साहब ज़ाहिर रिटायरमेंट जी लाइफ हींअर हले पई रिटायरमेंट खां पोइ पुलिस जा खोड़ ऑफिसर के पॉलिटिक्स कनि पिया के त वरी सरदार बि थी विया तव्हांखे हूंदो ज़हन में त कुझु ऑफिसर्स बरादरनि जा सरदार बि थी विया कनि बिज़नेस शुरू कयो के रिटायरमेंट लाइफ गुज़ारनि पिया तव्हां छा पिया कयो को फ्यूचर में सियासत में अचण जो को इरादो तव्हांजो ब्रदर बि पॉलिटिक्स में आहे त तव्हां बि अची सघो था या सियासत खां तव्हां परे आहियो को इरादो न आहे अदा सियासत कोई शजरे ममनूआ कोन्हे मुंहिंजो नंढो भाउ प्रैक्टिकल पॉलिटिक्स में आहे इलेक्शन विढ़ियो बि आहे 2013 में बि हुन ॾाढो एक्टिव रोल प्ले कयो हो पंहिंजे पार्टीअ जो सदर बि आहे ज़िले जो ऐं उन जो आउं सपोर्ट कंदो आहियां लोकल लेवल ते जीअं थींदो आहे आउं हाणे ज़ाहिर 2 सालनि खां हुते फारिग वेठो आहियां ज़रूरु हुनजी सपोर्ट बि करियां थो सपोर्ट सां मुराद आहे कारकुन जे तौर ते हुनजो कमु करियां थो ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त सियासी ईअं रोल आहे परियां वेही हुन सां गॾु सियासी फ़ैसिला हुनजा आहिनि ज़ाहिर हुनखे वधीक ख़बर आहे सियासत जी मूं त पंहिंजी नौकिरी कई आहे ऐं जेसीं ताईं पंहिंजे टाइम गुज़ारण जो तालुक़ु त मूं वटि कारोबार बि आहे कारोबार बि करिया पियो ज़ाहिर मेमण माण्हू आहियां मतिलबु कारोबार खां सवाइ त मेमण कुझु ज़ाती तौर ते तव्हां पाण बि सियासत में अची सघो था या इन मामले ते बिल्कुलु इहो तय आहे त सियासत न आहे न इहा ॻाल्हि तय त हूंदी कोन्हे न ज़िंदगीअ में
मतिलबु अची सघो था सियासत अची सघां थो कोई हिन में छजरे मूंचो छजरे ममनूआ कोन्हे। अच्छा पॉलिटिक्स में अगरि तव्हां अची सघो था ज़ाहिर आहे जीअं चओ था शजरे ममनू न आहे चॉइस छा हूंदी मौजूदु जेके पार्टियूं आहिनि ज़ाहिर आहे PTI सां त तव्हांजो मामिलो ठहियो कोन आहे एज़ DG बाक़ी आहे पीपुल्स पार्टी अगरि असां हलिया वञूं त उते बि तव्हांजो मामिलो पुराणे ज़माने में ठहंदे नज़र न आयो असांखे जॾहिं तव्हां सिंध पुलिस में सर्व कयो पिया त पोइ बाक़ी GDA में तव्हांजो ब्रादर आहे हिकिड़ो ऑप्शन इहो आहे ऐं ॿियो मुस्लिम लीग नून बि आहे। हाणे ॾिसूं शयूं अॻिते वधनि पियूं शयूं हाणे ॾिसूं पाकिस्तान जी मुल्की हालात कुझु चेंज बि थियनि पिया छा थो थिए छा नथो थिए या त सुभाणे जी ख़बर कोन्हे का सुभाणे जी ख़बर कोन्हे त छा थो थिए सो इन करे आउं नथो सम्झां त कोई मुंहिंजो ज़हन में ज़ाहिर आहे कुझु लाइकिंग डिसलाइकिंग त हूंदी माण्हूअ खे कुझु लाइकिंग डिसलाइकिंग त हूंदी ऐं कुझु वरी मुआशिरे जे हवाले सां बि मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ओपिनियन हूंदो कुझु ज़ाहिर आहे ऐं कंहिंखे बहितर सम्झो था आउं सम्झां थो त ॾिसो त भई जेकॾहिं एडमिनिस्ट्रेटिवली डेवलपमेंट वाइज़ माण्हुनि खे सहूलियतूं ॾियण वाइज़ जेकॾहिं पाण पंजाब खे ॾिसूं ऐं मुस्लिम लीग नवाज़ जी एडमिनिस्ट्रेशन खे ॾिसूं त उहा पाण खे तमामु बहितर ॾिसण में अचे थी 15 साल थिया आहिनि पीपल्स पार्टी खे हुकूमत कंदे 9 ॿार फायर ब्रिगेड न हुअण जे करे सड़ी वीचारा शहीद थी विया इहो थियो मेड़ में वाक़ियो वरी 3 4 ॾींहुं सईदाबाद असांजे हुन में थियो हिकिड़ो ॿार उते बि सड़ी शहीद थी वियो एक्सीडेंट थियो नेशनल हाईवे ते 9 माण्हू ज़ख़्मी थी पहुता सईदाबाद जे अस्पताल में डॉक्टर कोन हो ख़बरूं हलियूं तॾहिं ई ख़बर पई। अच्छा रोडनि जी हालत ॾिसो इरिगेशन सिस्टम जी हालत ॾिसो लॉ एंड ऑर्डर ॾिसो करप्शन ॾिसो वरी इनखे कंपेयर करियूं पंजाब सां मुस्लिम लीग नून सां त तव्हांखे बहितर मिलंदी। अच्छा इस्पतालूं ॾिसो इस्पतालूं BHUs ॾिसो RHCs ॾिसो त मतिलबु इन तव्हांजी ॻाल्हियुनि मां लॻे पियो त अगरि मुस्तक़बिल में पॉलिटिक्स कई प्रैक्टिकल पॉलिटिक्स कई त तव्हांजी जेका फेवरेट हूंदी उहा मुस्लिम लीग नून हूंदी। ऐं सियासत आहे छा ख़िदमत बज़ाहिर त ख़िदमत आहे पर अॼुकल्ह थिए कोन पई ॾिसो न बज़ाहिर न आहे ई ख़िदमत पंहिंजो तव्हांजो हिकिड़ो एजेंडा हूंदो आहे थिए कोन पई उहो ई एजेंडा छा आहे एजेंडा इहो आहे त आम माण्हूअ खे रिलीफ हुजे। अच्छा हाणे जीअं DG FIA तौर ते तव्हांजो ज़ाहिर प्रीवियस गवर्नमेंट सां टकराव थियो रेज़िस्टेंस थी तव्हांजे तरफ़ां हिते बि ईअं ई हूंदो हुयो जॾहिं तव्हां हिते SP पुराणे ज़माने में लाड़काणो लॻियल हुयो उन ज़माने में बि तव्हां सस्पेंड थिया हुयो यादि अचे थो वरी तव्हां जॾहिं DIG हुयो त तव्हांखे DIG तौर ते बि हटायो वियो हैदराबाद मां वरी तव्हां SRP में हुयो त उतां बि तव्हां हटी विया हिते बि तव्हांजा के मामला पीपुल्स पार्टी गवर्नमेंट सां चङा सिधा न रहिया। आऊं तव्हांखे अर्ज़ु करियां त थोरो मूं तव्हांखे ॿुधायां न 14 साल 13 साल थिया आहिनि हिकिड़ी पार्टीअ जी हुकूमत खे सिंध में आम माण्हू खां पुछो त उहो छा थो सम्झे पाण थोरो बावड़े खां क्रॉस करे अॻिते हलूं हितां केतिरो परे आहे उन वक़्तु मां चवंदो हुयुसि जॾहिं मूं मोटरवे पुलिस में आऊं दोस्त लाहौर में DIG त जेके यार दोस्त हूंदा हुआ उन्हनि खे आऊं चवंदो यार 5 BHUs 5 प्राइमरी स्कूल 2 हाई स्कूल सिंध जा मार करियूं नक्शे ते ईअं ई पंजाब में मार करियूं हले था घुमूं ख़बर पइजी वेंदी पाण खे कंपेयर कंदासीं हिते जी छा पोज़ीशन आहे तालीम जी छा पोज़ीशन आहे हाणे त ई किथे विझी बि नथा सघनि न हिते बि जा तव्हां जॾहिं सर्व कयो पुलिस में त हिते बि ईअं हूंदो भई हिनखे छॾिणो आहे हिन ते केस न आहे ठाहिणो हिनखे केस ठाहिणो आहे DIG हैदराबाद रहियो उन वक़्तु इहो कोन हुयो ऐं सची ॻाल्हि ॿुधायां पर अलॻि ॻाल्हि कबी तव्हांखे सूबे बदर छो कयो वियो बाक़ी हिकिड़ो केस थियो उन में नवाबशाह में मर्डर जो केस हो उन्हनि में फरमाइश इहा हुई त जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे छॾियो वञे
ऐं जेको जंहिंजो क़त्ल थियो आहे उन्हनि खे जेल में जोर थियो। शायदि तव्हां इस्माइल डायरी ऐं बहादुर डायरी वारे केस जो ज़िक्र पिया कयो। बिल्कुलु इस्माइल डायरी, अच्छा। बहादुर डायरी जो हुन सां तालुक़ु न हुयो। ओके। अच्छा, इस्माइल डायरी, और इस्माइल डायरी साहब जो ख़्यालु इहो कि चूंकि मुंहिंजे भाउ मतिलबु जेको बि थियो, हाणे आउं नथो सम्झां कि इहो पॉसिबिलिटी कीअं आहे, पुलिस कीअं थी करे सघे। मूं उन वक़्तु में इहो ई रजिस्ट कयो कि न बाबा न, बेॾोही खे कीअं पकड़ींदासीं, ॾुआरी खे कीअं छॾींदासीं, क़ातिल आहे इहो। पोइ अलाह साईं वेठो आहे न, पछाड़ीअ में उहो ई चयोसीं बाबा मूंखे अलाह खां डपु थो लॻे ॾाढो। ऐं ज़ाहिर मतिलबु अलाह खे मूं ॾेई वेंदो, ॾाढा मुड़ुस हुयो, आउं नथो ॾेई सघां पंहिंजे पाक परदिगार आलम खे, ऐं मूं नथो ॾेई सघां। पोइ तव्हां रिफ्यूज़ कयो। ज़ाहिर पोइ सूबे बदर बि थिया। हा, सूबे बदर थियासीं, पोइ घणी ऐं पोइ रिटायरमेंट ताईं सूबे में वरी वरिया न वापसि? न। पोइ ख़्वाहिश न हुई या हालात अहिड़ा हुया जो कॾहिं मोटण ई न ॾिनऊं? ॿई ॻाल्हियूं हुयूं, पर पोइ अलाह साईं हिकिड़ो करम कंदो आहे न, जॾहिं पाक परदिगार आलम हू जॾहिं रब जॾहिं क़िस्मत लिखंदो आहे न, हुन क़िस्मत ईअं ई लिखी। उते ई आऊं हली वियुसि IB में, IB मां पोइ IG आज़ाद जम्मू एंड कश्मीर थी वियुसि, उते ई पोइ DG FIA थी वियुसि, IG गिलगित, IG आज़ाद जम्मू एंड कश्मीर AJK। ठीकु, त ईअं सोचो न, रब पाक मुंहिंजे लाइ बहितर डील ठाही, मुंहिंजो ज़हन ॿियो कुझु हो। मतिलबु सूबे बदर न थियो आहे त शायदि तव्हां मे बी DG बि न थी सघो। उहो मुंहिंजो रब आहे न साईं, क़िस्मत लिखण वारो त मुंहिंजो रब आहे न साईं, ॾियण वारो त मुंहिंजो रब आहे, मुंहिंजो करीम आहे, मुंहिंजो मदीने वारी सरकार, उन मूंखे टट करायो। मतिलबु सॼे मुल्क में जेका पॉलिटिक्स थिए पई, सिंध जी ॻाल्हि कयूं, फेडरल जी ॻाल्हि कयूं, लाइकिंग डिसलाइकिंग, इंतकाम जी सियासत, मुखालफ़नि खे फसाइणो आहे केसनि में, या जिते किथे आम ई आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं उते मतिलबु सची ॾिसो न, साल मूं कमु कयो शाहिद खाकान अब्बासी साहिब सां, जॾहिं प्राइम मिनिस्टर हो पाकिस्तान जो, ऐं आउं हुयुसि DG FIA। तव्हांखे यकीन हूंदो, हिकिड़े भेरा मूंखे घुराई कोन के कम जे लाइ। साल मुंहिंजो मिनिस्टर हुयो अहसन इक़बाल साहिबु, कंहिं इंक्वायरी जे बारे तव्हांखे न घुरायईं, पर मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में आसिफ़ ज़रदारी जे मथां केस, ॿियनि जे मथां हू रड़ियूं कंदा हुआ असांजे मुखालफ़त। ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदुसि, मां त पंहिंजो हिसाब पाण ॾींदुसि। अच्छा, सियासत ते, हिन ते, ॿियनि मामलनि ते बि गुफ़्तगू पंहिंजी थी, पर तव्हां जंहिं ज़माने में पुलिस सर्विस जॉइन कई एज़ ASP, ASP पोइ SP सर्व कयो हिननि इलाइक़नि में, ख़ैरपुर में बि रहियो, जैकबाद रहियो, ॿियनि हंधनि ते, लाड़काणे में। तव्हांजो जेको दौरु हुयो, उन दौर खे पुलिस जे लाइ ईअं चयो वेंदो त ही हिकिड़ो अहिड़ो दौरु हुयो जंहिंमें हिकिड़ा ट्रेंड्स सेट थिया पॉज़िटिव क़िस्म जा। जंहिं ज़माने में आम माण्हू SHO सां मिलण जे लाइ वॾी ॻाल्हि हूंदी, तव्हां SP ऑफिसुनि जा दरवाज़ा खोल रहिया त बाबा ही पब्लिक जी ऑफिस आहे, माण्हू हलिया अचनि। तव्हां हुयो, पोइ एडी ख्वाजा, सुल्तान ख्वाजा, डॉक्टर अमीर शेख, सनाउल्ला अब्बासी, ॿिया खोड़ सारा ऑफिसर्स जेके आहिनि, उहे हिकिड़ो वॾो लॾो आयो जंहिं पुलिसिंग जो हिकिड़ो तारुफ़ हुयो, उनखे बाक़ाइदा तब्दील कयो। उन ज़माने खे ऐं अॼु जे ज़माने खे कंपेयर कयो, अॼु बि ज़ाहिर आहे उहा ई फेडरल पब्लिक सर्विस कमीशन आहे, उहे ई ASP अचनि पिया, उहे ई इम्तिहान पास करे, कीअं कमेंट कंदव? ऐं इन ते कमेंट ईअं चवंदुसि कि हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो तरीक़ेकार आहे। ऐं तव्हां जेके ऑफिसरनि जा नाला खया, ऐं हुन में ऐड कया, ग़ुलाम नबी मेमन साहिबु, अमीर शेख साहिबु, मुनीर शेख साहिबु, बिल्कुलु। मतिलबु शायदि असांजे ज़हन में, आउं पंहिंजी ॻाल्हि करियां जेकॾहिं, मुंहिंजे ज़हन में इहो त आउं पाण हिकिड़े लोअर मिडल क्लास जो माण्हू आहियां, ऐं असीं जेकॾहिं पंहिंजे ई लोअर मिडल क्लास ऐं उन जो इज़त जो पुलिस वारो छा थो थिए, आम माण्हू जी इज़त जो मुहाफ़िज़, हुन जे माल मिल्कियत जो मुहाफ़िज़, ऐं हुन जे ह्यूमन राइट्स जो मुहाफ़िज़, त कोई मूंखे ज़्यादती न करे। ॿी ॻाल्हि, पुलिस खे अप्रोच केरु कंदो आहे, केरु वेंदो आहे थाणे ते?
थाणे ते उहो माण्हू वेंदो आहे जेको ॾुखोयल हूंदो आहे, उनजी चोरी थियल आहे, उन खून थियल आहे, उनखे कंहिं मुचड़ाया आहिनि, उन सां कंहिं फ्रॉड कयो आहे, उहो ई वेंदो ज़ाहिर आहे। उहो ई वेंदो। त हिकिड़ो ॾुखोयल माण्हू अचे, उन मां तव्हां छा तवको कंदो? आउं इहो थो सम्झां। ॿियो, ही इज़ ऑलरेडी अंडर ट्रामा। हिकिड़े स्कूटर फुरिजी वई हुन खां, अॻे ई परेशान, वरी मथां अचे पुलिस, वरी अचे पुलिस, वरी आउं हुनखे वधीक परेशान कयां। अच्छा, उन खां पोइ जेको ॾाढो माण्हू, उहो त खामखा में ॾाढो आहे न, मूं ॾिठा आहिनि। मतिलबु तव्हां इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसंदे इन वॾेर खे हुन खां वाक़िफ़ आहियां। इन्हनि जे दिलेरी जी बि ख़बर अथमि, केतिरा मुड़ुस माण्हू आहिनि इहा बि ख़बर अथमि, केतिरा जोधा जवान आहिनि इहा बि ख़बर अथमि। बाबा साईं वारो रत न यार, को ॿाहिरां हिन जी मिटी कोई तव्हांजे ख्याल में कोई आसमान त लही आहे। वॾेरे भोतार सरदार खे मज़बूत अणसिधी पुलिस थी करे। पॉलिटिक्स में बि उहो ई आहे, ट्रांसफर पोस्टिंग उहो थो कराए। तव्हां हिकिड़ो तव्हां रुगो जेको SHO ई हुनखे हुनजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु लॻी वञे, वॾो मुंशी हुनजे मर्ज़ी जे ख़िलाफ़ु लॻी वञे, ॻाल्हि ई ख़तम थी वई। हालांकि हुअणु ईअं घुरिजे, जेको असांजो वॾेरो आहे, तंहिंजे लाइ वधीक इम्पोर्टेंट केरु हुअणु घुरिजे? इरिगेशन, आबादी थियणु खपे। आबादी बाबा हुनजो रोज़ इन सां रस्ता इंडस्ट्रियलाइज़ेशन। सिंध में इंडस्ट्रियलाइज़ेशन छो कोन्हे? पर असां वटि त DC ऐं SP ॿई मेन मुख्य मुतालबा इहे हूंदा आहिनि। हालांकि मुख्य मुतालबो छा हुअणु घुरिजे? सिंधी माण्हूअ जो, हिते जे माण्हू जो मुख्य मुतालबो छा हुअणु घुरिजे? कि साईं इरिगेशन जो निज़ाम ठीकु थियणु घुरिजे, हेल्थ जो निज़ाम ठीकु थियणु घुरिजे, एजुकेशन। तव्हां जंहिं बि माण्हू खां पुछो, हेल्थ, एजुकेशन, कम्युनिकेशन, इन जो निज़ाम ठीकु थियणु, रोज़गार जे लाइ इंडस्ट्रियलाइज़ेशन थियणु घुरिजे। माना हाणे इम्पोर्टेंट ऑफिसर कहिड़ा हुअणु घुरिजनि? इम्पोर्टेंट ऑफिसर हुअणु घुरिजे इरिगेशन, इहे जेके खाता तव्हां ॿुधायो, एजुकेशन ऑफिसर, ऐं उन खां पोइ इंडस्ट्रियल डेवलपमेंट ऑफिसर। साॻी पॉइंट ते था अचूं त तव्हां पंहिंजो जेको अरसो हुयो ASP SP, पोइ रिटायरमेंट ताईं रहियो, जेको शुरू में तव्हां आयो ऐं हिकिड़ो ट्रेंड्स जेके आहिनि मुतारफ़ कराया, उन ज़माने खे ॾिसूं, अॼु जे ज़माने खे ॾिसूं, कमीशन ऑफिसर्स उन्हनि शयुनि खे फॉलो कनि पिया त यार को ख़ल्क़े ख़ुदा बि आहे, रुॻो सियासतदान न आहे या रुॻो बाक़ी मामला न आहिनि। ऐं कंहिं बि ऑफिसर खे जज कीअं कंदो आहियां, IG बि थियुसि, DIG बि थियुसि, कंहिं बि ऑफिसर खे जज कीअं कंदो आहियां? जेको ऑफिसर पंहिंजे ऑफिस में चिट सिस्टम रखे थो, वरी चओ पर्ची मोकिलियो त हुनखे घुराईंदो, 2-2 कलाक माण्हू वेठा हुजनि ॿाहिरि, उनजो मक़सदु हो ग़लति माण्हू, माना हू फेस नथो करणु चाहे आम माण्हू खे। हू कंहिं अहिड़े माण्हूअ खे फेस नथो करणु चाहे जेको खामखा में हुनजे कंहिं न कंहिं करप्शन जो गवाह आहे या हुनखे ख़बर आहे, या हर आम माण्हूअ सां जेको सम्झे थो त हाणे वक़्तु छो मां पंहिंजो विञायां। आऊं वरी ॿी ॻाल्हि थो चवां, वक़्तु विञाइण जी ॻाल्हि नथो करियां, आऊं थो चवां त हुनजो दरवाज़ो खुलियो पियो, हुनखे ख़बर आहे मूं कुझु अहिड़ो कई कोन्हे जो लिकायां। अचे जेकॾहिं हिन सां कंहिं ज़्यादती कई आहे, पुलिस वारे ज़्यादती कई आहे, हिन सां इरिगेशन वारी ज़्यादती कई आहे, हिन सां हिकिड़ी दया, इहो वॾे वॾो। ॿियो एस्कॉट, अॻियां पायलट पोयां एस्कॉट, यार क़हर ख़ुदा जो। मसला हलनि था, इनकाउंटर्स थियनि था, सिक्योरिटी ते रखणी आहे। आउं SP रहियो आहियां, हिते DIG हूंदो हुउसि सखर में, अकेलो में फिरंदो हुउसि, मूंखे त कंहिं कोन मारियो, हाणे त चलो रिटायर आहियां, एंटाइटलमेंट में कोन, त हिन करे अकेलो थो फिरां, पर मूंखे त कंहिं कोन मारियो, छो मारींदो? मूंखे असां ॾाढो कयो हूंदो, ज़्यादती कई हूंदी त कोन छॾींदो न मूंखे, इंसाफ़ कयो हूंदो, कोशिशि कई हूंदी इंसाफ़ करण जी, ऐं नथो चए इंसाफ़ कयो हूंदो, न
इंसाफ़ कयूं, कोशिशि कई हूंदी ऐं उनखे चोर खे बि ख़बर हूंदी यार मूंसां ज़्यादती कान कई। त डप जी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? ऐं अॼु ताईं घणा SP आहिनि जेके अकेला पे विया उन्हनि खे माण्हू मारे छॾियो, रोड ब्लॉक थिया। मूंखे यादि आहे SP खैरपुर में रोड ब्लॉक थियो, अब पाण अकेलो वञी पहुतो ते रोड खुलियो हो राति जो, रोड रॉबरी थी हुई। असांजो कमु आहे इहो। ऐं जेकॾहिं जेको बि पुलिस जो कमांडर आहे, SHO आहे, DSP आहे, SP आहे, DIG साहिबु आहे, जेकर हू सम्झे थो, आउं त वरी हुनखे इन हिसाब सां ॾिसंदो आहियां कि यार SP साहिबु सम्झे थो, DIG साहिबु सम्झे थो त हिन जा हालात ठीकु कोन आहिनि मुंहिंजे इलाइक़े जा, तॾहिं त अॻियां पायलट पोइ एस्कॉर्ट रखियो हली, माना हालात ठीकु कोन आहिनि। फैशन बि आहे न, खेसि बि एतमाद कोन्हे पंहिंजे पाण ते, पंहिंजे पाण ते। पर यंग ऑफिसर्स खे थोरो ज़ाहिर आहे हिकिड़ो थींदो आहे न प्रोटोकॉल, पोइ दबदबो, पोइ पोपा हे हो थिए थो न। भली तव्हांजी शख़्सियत में ईअं न बि हुजे, पर बाक़ी नौजवान आहिनि थोरो ईअं। भला एडी ख्वाजा हुयो, अमीर शेख, नजफ कुली मिर्ज़ा ऐं जेको आहे सो ग़ुलाम नबी मेमण, इहे सभु इहे फिरंदा। अच्छा, हिननि में कोई बि कंहिं ॾाढी ज़ात जो कोन हुयो, क़ौमी सरदार कोन हुयो कोई बि। असां सभु मेमण, को शेख, को ख्वाजो, को मेमण, को शेख, को ख्वाजो, माना असीं का तव्हांजे ख़्याल में बदिलियूं आहिनि असां वटि न। असांखे एतमाद हो पंहिंजी पुलिस ते। तॾहिं त चवां थो न त हाणे ऐं उन ज़माने खे कंपेयर कयो त अॼु जो जेको PSP आहे, जेको अॼु ऑफिसर लॻल आहे, ऐं उन ते कमेंट इन करे कोन कंदुसि जो हाणे हू था चवनि त हालात मटिजी विया आहिनि। हिकिड़े यंग ऑफिसर सां मुंहिंजी ॻाल्हि पई थी, हुन चयो त हालात मटिजी विया आहिनि। मुंहिंजो ठीकु मञियोसि, बहस जी ॻाल्हि ई कोन्हे न, बहस आऊं छो करियां। मुंहिंजो जेके जॾहिं मतिलबु हिकिड़ो माण्हू आहे जेको सम्झे थो त साईं एस्कॉर्ट पायलट खां सवाइ त हलबो ई कोन, उनखे आऊं छा चवंदुसि। उहो चयो त साईं चिट वठी माण्हू पोइ अचे। बाबा न, असांखे मोटी हिन मुआशिरे में पहुचणो आहे। वापसि हिते ईंदासूं, बाबा, अम्मा, अदा, चाचो, मामू, पुफड़, मामू, इहे सभु हिते ई रहनि पिया, ऐं आसमान में थोरी लही आया आहिनि। उन छा चयो त हालात कीअं चेंज थिया आहिनि? छा बसि जी ॻाल्हि ई कोन्हे का, छा वरी तव्हांखे वरी जेको न हिकिड़ी मुआशिरे जी हक़ीक़त आहे न, इहा त हर माण्हू खे ख़बर आहे। तव्हां सीनियर ऑफिसर आहियो। मुआशिरे जी हक़ीक़त इहा आहे कि हाणे थोरी जेका ईज़ी मनी आहे उहा घणी थी वई आहे, ख़ासि तौर ते गुटको, नशे जूं शयूं। कहर ख़ुदा जो, मूंखे त हैरत थी थिए। इहे ई जेके पुलिस ऑफिसर्स वेठा आहिनि, SHO साहिबान, DSP साहिबान, SP साहिबान, DIG साहिबान, इहे बि त ॾिसंदा न। इन्हनि जा ॿार हिते हूंदा न, इहे ई त ॿार ख़राबु थींदा न साईं। हुनजा ॿार फ़िलहालु घणी कराची रहनि था, फ़िलहालु घणी घोड़ाबारी कोन था रहनि, फ़िलहालु घणी रोड़ी में कोन था रहनि। वॾे माण्हू जो पुट जे करे गुटको न खाईंदो त आइस त फरकी, पोइ बसि ॻाल्हि ई ख़तमु थी वई। नशो असीं पंहिंजे मुआशिरे खे पाण था तबाह करियूं, जिन ॿारनि जे लाइ बंगला था ठारायूं। ईज़ी मनी जे लाइ कंप्रोमाइज़िस, इन करे त कंप्रोमाइज़ थियनि था साईं, कंप्रोमाइज़ थियनि था न साईं। कंप्रोमाइज़ इन करे त थिए थो न, ईज़ी मनी आहे न साईं। हाणे जेको आऊं जेके ख़बरूं हाणे ॿुधां पियो, ज़ाहिर पब्लिक जो माण्हू आहियां, मूंसां त हर माण्हू अची ॻाल्हि करे वञे थो, मूंखे त ख़बर पए थी केरु छा पियो करे, केरु छा पियो ॿुधो। ॾुख थिए थो, ऐं त ॾुख थिए थो। SP जो रैंक हूंदो आहे, सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस, 3000 माण्हुनि जो कमांडर, FIR जी अथॉरिटी आहे हुन वटि, ऐं FIR जे बुनियाद ते सज़ाए मौत बि मिलंदी आहे। त हीउ सोचो न, असांजे SHO खे हिन मुआशिरे, हिन कानून, हिन पार्लियामेंट केतिरी अथॉरिटी ॾिनी आहे, ऐं हू हुनखे हज़ारनि में पियो विझाए, हज़ारनि में छॾे ॾे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, जंहिंजो खून थियो, जंहिंसां कोई मुसीबत थी, उनजो जहिड़ो त उन माण्हूअ सां आहे न। अच्छा, माण्हुनि जो पाण में जहिड़ो आहे। चोरी हिकिड़े कई, आऊं चोर खे छॾे गुनाहगार पाण छो थियां? अच्छा, असां वटि जेका सियासत आहे, उन सियासत खे रेवेन्यू पुलिस सां ॻंढियो वेंदो आहे।
त जंहिं वटि पुलिस ऐं रेवेन्यू जी ताक़त आहे पॉलिटिशियन वटि, उहो रूल करे थो डिस्ट्रिक्ट ते ऐं उहो ई चवंदा त हीउ ताक़तवर आहे। त इन जो मतिलबु थियो त पुलिस बि आम माण्हू जेको बेपहुच मिसकिन माण्हू वोट कास्ट करे थो उनखे ग़ुलाम बणाइण में वॾो रोल आहे न। ज़ाहिर इन में त को शक ई कोन्हे। आउं त इहो थो सम्झां जेकर पुलिस न्यूट्रल थी पवे। आउं सम्झां थो पुलिस न्यूट्रल जॾहिं बि कोई चङो ऑफिसर ईंदो आहे त ख़बर पइजी वेंदी आहे, चङो ऑफिसर ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं यकीन कयो उहो ई ऑफिसर जॾहिं OSD थींदो आहे ख़बर हुनखे पोइ पवंदी आहे। उहो ई ऑफिसर माना जॾहिं उहो ई साॻियो ऑफिसर जेको हिते हाणे डिप्टी कमिश्नर वेठो आहे, द डे इज़ पोस्टेड एज डिप्टी सेक्रेटरी, देन हुनखे ख़बर पोइ पवंदी आहे। जॾहिं हुनखे मुआशिरे में हलणो घुमणो पवंदो आहे त पोइ ख़बर पवंदी न यार, न आउं त का शइ कोन आहियां। न त हू त पंहिंजे पाण खे कुल सम्झंदो आहे न साईं। DC वेठो आहे, SP वेठो आहे, DIG अॼुकल्ह ऑफिसर घणो करे इहो नथा सम्झंदा पोस्टिंग थी आहे अलाए ॿीहर मिले अलाए न मिले, जेतिरो करे सघूं करे वठूं। इहो त हर कंहिं वक़्त में थियो आहे न यार, हर कंहिं वक़्त में थियो आहे न साईं। ऐं 3 भेरा सस्पेंड थियो। वरी तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां, वाहिद पुलिस ऑफिसर आहियां पाकिस्तान जी तारीख़ में जेको 3 भेरा सस्पेंड थियुसि एज SP, ऐं उन खां पोइ डायरेक्ट 22 स्केल में बि वियुसि, 22 ग्रेड में वियुसि जेको हाईएस्ट ग्रेड आहे। ऐं उन खां पोइ डायरेक्ट जनरल FIA लॉन्गेस्ट टेन्योर आहे मुंहिंजो। जुड़ो बि कयुमि, जहिड़ो कोन कयुमि, जेको कमु कयो। 1.5 साल IG रहियुसि आज़ाद जम्मू एंड कश्मीर जो। रब छॾे थोरी थो। हाणे आउं ॾिसां थो त 3 भेरा सस्पेंड थियण जो आउं इहो ई मिसाल ॾींदो आहियां। सस्पेंड किथे किथे थियो? सस्पेंड थियुसि हिकिड़े भेरा, पहिरें भेरा थियोसि लाड़काणे में, ॿियो भेरो थियोसि खैरपुर में, 3 भेरो खैरपुर में थियुसि। खैरपुर तव्हांखे चङी न लॻी? न, खैरपुर मुंहिंजो सम्झो घणी इट इज़ माय सेकेंड होम। अच्छा, हाँ सेकेंड होम। उते तव्हां एज ASP बि रहिया? ASP बि रहियो आहे कोडजी में, वरी SP खैरपुर रहियो आहियां, ASP खैरपुर रहियो आहियां, 2 भेरा SP रहियो आहियां। सो मतिलबु रीज़न्स कुझु ॿियूं हूंदियूं। हाणे उहे ॻाल्हियूं करणु, नाला खणणु मुनासिबु कोन आहिनि। पर आउं त हिकिड़ी ॻाल्हि करियां कि जेकर माण्हू सिधी राह वठी हले, आम माण्हूअ जूं दुआऊं खटे, हीअ जेका पुलिस जी नौकिरी आहे, आउं चवंदो आहियां त इहा सिधी जन्नत जी खटाई। कीअं त हीअ माण्हुनि जूं दुआऊं। घणा % अॼुकल्ह पुलिस ऑफिसर जन्नत जे चक्कर में? आउं जन्नत जी ॻाल्हि नथो करियां, आउं ख़ुदा जे रास्ते जी ॻाल्हि थो करियां। पर अॼुकल्ह जेके ऑफिसर्स आहिनि उहे कोशिशि कनि था त जन्नत खटूं। करणु घुरिजे। ॾिसो, जेको झेड़ो थियो आहे लफ़ जो ॿिए सां, मार कढी आहे लफ़ ॿिए खे, ठीकु। तव्हां जेकर इंसाफ़ था करियो त घर वेठे ॿिए जेको के वीचारो मज़लूम आहे, मज़लूम जा ॿार बच्चा सॼो घर तव्हांखे दुआ थो ॾे, ठीकु। ऐं जेकर कंहिंजी चोरी थी वई, तव्हां हुनजी चोरी वराई, त उहो उन जा ॿार बच्चा न्याणियूं सियाणियूं उनजी माउ सभु तव्हांखे दुआऊं थियूं ॾियनि घर वेठे। बिल्कुलु। अच्छा, फैमिली स्ट्रक्चर ते अचूं, ॿार बच्चा, जीअं तव्हां सवेर ॿुधायो त हिकिड़ो पुटु बिज़नेस में आहे, हिकिड़ो पुटु लॉ करे आयो आहे, वकालत करे पियो, ऐं बाक़ी ॿार घणा आहिनि? 2 पुट अथमि, हिकिड़ी न्याणी अथमि, ॿिन्ही जी शादी थियल आहे, 3 पंहिंजो अलाह जो शुक्र आहे सेटल्ड आहिनि। शादियूं अदा हिकिड़ी पुलिस ऑफिसर खोड़ आहिनि जंहिंजूं 2-2, 3-3 शादियूं थियल आहिनि। अदा मुंहिंजी शादी थी 15 मार्च 1979, 1979। पंहिंजी सौट अथमि। ऐं आउं जेको आहे सो हक़ीक़त आहे, हमेशह मुंहिंजी दोस्त बि आहे, तमामु वेझे में वेझी दोस्त, क्लोज़ेस्ट फ्रेंड। हुकुम हुनजो हलंदो आहे तव्हांजो घर में? अदा सभिनी वटि हुनजो हलंदो आहे न। ऐं पर आउं चवंदो आहियां त मुंहिंजो बिल्कुलु पंहिंजी ज़ाल सां इश्क़ु आहे। आउं इहो चवंदुसि इश्क़ु अथमि मूंखे, जेको आहे सो हाणे 1979 खां वठी अॼु थी विया कोई 42-43 साल थी विया। अच्छा, घर जा उमूर त ज़ाहिर आहे वाइफ ई हलाईंदी आहे।
ॿाहिरि जे उमूर ते बि मुदाख़लत हूंदी आहे त भई हीउ जेको तव्हां करे आया आहियो इहो तव्हांखे न करणु खपे हा, या ॿाहिरि जे मामलनि ते डिस्कस न कंदा आहियो? न कॾहिं बि न। घर जा उमूर ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो पाण वटि जेको आहे पाण वटि छा सॼी दुनिया में घर त ऑफकोर्स शी इज़ लेडी ऑफ द हाउस। ॿाहिरि जे उमूर सां हुनजो ज़ाहिर आहे हुनजो कहिड़ो आहे, हाणे पुलिस में चोरनि सां धाड़ेलनि सां माइंड जो कहिड़ो आहे? न थींदो आहे न कॾहिं माण्हू बहस कंदो आहे त हीउ जेको तव्हां रूबरू जेको आहे सरकार सां गवर्नमेंट सां फिटायो पिया, कंहिं महिल हेॾे बि ट्रांसफर आहे, कंहिं महिल सस्पेंड हो, परेशानियूं घर में पैदा थियनि थियूं। परेशानियूं इहो ज़ाहिर आहे रोज़ रोज़ बदिली थींदी त पैकिंग करण में प्रॉब्लम थींदो, छो जो मूं हमेशह पंहिंजी फैमिली गॾु रखी आहे त उहे उनखे परेशानी थींदी हुई की रोज़ रोज़ जेको पैकिंग करे करे हर 3 महीने हर 4 महीने। पर पोइ हाणे ज़ाहिर आहे मतिलबु हिननि खे मोह ॾिनोसीं ऐं हुन बिल्कुलु मूंसां जेकॾहिं साथ न ॾे हा त शायदि आउं इहो कोन एतिरो करे सघां न, त ज़ाहिर माण्हू थकिजी पियो आहे। अच्छा, ॿी शादी जन जी थियल आहे, उन्हनि खां अगरि इहो सुवालु कबो आहे त हू चवंदा आहिनि त ग़लती थी वई, न करणु खपे हा। ईअं कॾहिं का ख़्वाहिश का सोच पैदा थी? छाकाणि त खोड़ ॾिठा आहिनि अफ़सर्स स्पेशली पुलिस डिपार्टमेंट में काफ़ी आहिनि, ॿ टे शादियूं हुननि जूं। दादा मुंहिंजी जेका आहे सा हिकिड़ी त अथमि पंहिंजी सौट, ॿियो मुंहिंजी इश्क जी शादी अथमि। अच्छा। ऐं अंडरस्टैंडिंग असांजी तमामु सुठी आहे। उन खां पोइ ॿियो इहो की ॿी शादी आउं त चवां त हू कंहिं चयो त हुन चयो त हीअ दोज़ख में वेंदो, चई घणी शादियूं अथसि, चई 2, चई पोइ हिन खे दोज़ख हिते ई मिलियल। सो अलाह साईं पंहिंजो करम कयो आहे मूं ते, परवरदिगार आलम जा अहसान अथमि मदीने वारे जा करम। अच्छा जी, मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसर्स रिटायरमेंट खां पोइ ॾिठासीं त उन्हनि पग वग बि ॿधी, कुझु सरदार बि थी विया। तव्हांखे बि कॾहिं बिरादरी जा माण्हू अची इहे ॿोल ॾींदा आहिनि त साईं हेॾी तव्हांजी हू आहे, उथण वेहण आहे, बिरादरी आहे, इज़त आहे, पॉलिटिक्स में आहियो, तव्हां बि जेको आहे सो बिरादरी जा थी वञो सरदार वग़ैरह? अदा मेमूननि में सरदारीअ जो रवाज ई कोन्हे, न सरदारी आहे ई कोन्हे मेमूननि जी। मुंहिंजी कम्यूनिटी पढ़ियल लिखियल आहे, असांजी वुमन जेका उहा बि पढ़ियल लिखियल आहे, मर्द बि पढ़ियल लिखियल आहिनि ऐं लोअर मिडिल क्लास जा आहिनि, पंहिंजो दुकानु, पंहिंजो कारोबार, पंहिंजो रोज़गार पंहिंजो अथनि। असां वटि सरदार तव्हां न ॿुधो हूंदो मेमूननि जो, आहे ई कोन्हे को। त आउं छो थींदुसि, बाबा कोन त आउं थींदुसि? न शौक़ु जाॻियो, न बिरादरी कॾहिं चयो? शौक़ु जाॻियो न, आउं त हिनखे धकियानियोसीं ऐं बिल्कुलु ईअं 3rd क्लास ॻाल्हि सम्झंदो आहियां। सरदारी निज़ाम वॾो को निज़ाम, साईं फलाणो सरदार फलाणो थी वियो, बसि ॻाल्हि ई ख़तमु थी वई। छाजो सरदार थी? एवरीबडी इज़ इक्वल। अलाह बि ईअं ई चए थो, इंसानियत बि ईअं चए थी, सभु इक्वल आहिनि। अपॉर्चुनिटीज़ हर कंहिंजूं पंहिंजियूं आहिनि। अच्छा, तरक़ी जंहिंखे करणी आहे उहो पाण कंहिंखे रखंदासीं? मिसाल यूरोप जो वठंदासीं या मिसाल वठंदासीं अफ्रीका जो? यूरोप में त सरदारी निज़ाम कोन्हे, उहे सुधरिया पिया आहिनि, पाण था चओ अथई पाण थियूं हिते। ऐं ॿियो इहो अपर सिंध में रवाज़ु आहे सरदारी, असांजे रवाज़ ई कोन्हे। विचोले ऐं लाड़ वारे पासे मुंहिंजे ख्याल में त कोन्हे। न ॿुधो अथव किथे उते सरदार ॿुधो अथव? पर उते जा हालात बि ठीकु आहिनि, ख़ुशहाली बि आहे, तालीम वधी गई, हालांकि उते सरदार कोन्हे। ऐं यूरोप में त आहे ई कोन्हे न सरदारी, तॾहिं बि हालात वधीक बहितर आहिनि न, यूरोप में ख़ुशहाली बि आहे। हर माण्हूअ जो को न को फेवरेट, को न को आइडियल हूंदो आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कंहिंखे आइडियल ठाहियो या कहिड़ो तव्हांजो आइडियल आहे त ही? आउं सम्झां थो त मूं मज़हब खे घणो पढ़ियो, मज़हब खे घणो पढ़ियो त मां सीरत नबवी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां जेकर उन में उनजी पर्सनैलिटी खे ॾिसो, जंहिं बि एंगल सां ॾिसो, पार एक्सीलेंस। ऐं ज़ाहिर आहे मालिकनि जो आख़िरी नबी, ऐं मालिक ते पढ़ण खां पोइ, मालिक खे पढ़ण खां पोइ, मदीने वारी सरकार खे पढ़ण खां पोइ आउं सम्झां थो त शायदि ॿिए कंहिंखे कोट करण जी ज़रूरत बि कोन्हे। ॾाढे सुल्तान जो पुटु, हालनि पुराण जो मेमण, किथे खां किथे वञी पुॼाई, सॼी दुनिया घुमाई, KTN इन क़ाबिल मूंखे सम्झो मुंहिंजो इंटरव्यू करे।
वॾी ॻाल्हि आहे न, सिहत ॾिनई, नेक साले औलाद ॾिनई, सभु कुझु मदीनो वारी सरकार जी त फ़िल्म खे मिली। नाज़रीन, गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक खां पोइ साबिक़ DG FIA बशीर मेमन साहब सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वेलकम बैक नाज़रीन, गुफ्तगू हली रही साबिक़ DG FIA बशीर मेमन साहब सां। बशीर साहब, काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां थियूं आहिनि, सॼी तव्हांजी कैरियर लाइफ, उतार चढ़ाव जेके लाइफ में आया आहिनि। असां हिते सिंध में इहो बि ॾिठो आहे त रैंकर जेको पुलिस ऑफिसर आहे या PSP आहे, उनजे विच में ज़माने खां वठी हिकिड़ो ॼण त झड़ो हलंदो आयो आहे। रैंकर्स इहे चवंदा आहिनि त PSP पंहिंजो पाण खे ॿी मख़लूक सम्झंदा आहिनि ऐं रैंकर खे घटि सम्झियो वेंदो आहे। इहो काफ़ी अरसे खां हिकिड़ो बहस या झड़ो हलंदो रहियो आहे। अॼुकल्ह PSPs जो ज़ाहिर तादादु वधी वियो आहे, इज़ाफ़ो थी वियो आहे, रैंकर अफ़सर घटि आहिनि, उनजो तादादु घटि आहे। रैंकर्स अॼुकल्ह असांखे खिलंदे नज़र ईंदा आहिनि। कॾहिं कचहरियूं थियनि थियूं त उहे चवंदा त हिन ही PSP अॼुकल्ह जा जेके आहिनि इहे त असांखां बि चढ़ी विया आहिनि, ॿ हथ अॻिते हलिया विया आहिनि। आउं तव्हांखे जेकर इहो जेको बहस आहे सो रुॻो पुलिस डिपार्टमेंट में कोन्हे, इहो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन में बि अथव। उन में बि क्लर्क मां मुख़्तियारकार थींदा आहिनि, डायरेक्ट SDM बि थींदा आहिनि PCS जा, वरी डायरेक्ट CSS करे DMG में ऑफिसर पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विस में बि असिस्टेंट कमिश्नर्स थींदा आहिनि, वरी कस्टम्स में बि ईअं ई। पर पाण पुलिस जी ॻाल्हि था कयूं, जीअं तव्हां पाण पुलिस ऑफिसर आहियो। पुलिस में ॿुधायां त पुलिस में बि 3 कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त सिपाही मां कांस्टेबल भर्ती थियो, ॿियो वरी ASI अपॉइंट थियो, टे वरी DSP अपॉइंट थियो, चोथों वरी ASP अपॉइंट थियो। इन्हनि चइनी जो पंहिंजे पंहिंजे ग्रुप सां, पंहिंजे पंहिंजे रिक्रूटमेंट सां ताल्लुक़ु रहे थो ऐं उहो लॉयल ज़ाहिर उन ई सही रहे थो। जेसीं ताईं तव्हां ॻाल्हि कई इन PSP ऐं नॉन PSP जे प्रॉब्लम्स जी, आउं थोरो तव्हां खां एग्री बि कंदुसि। साईं जान शाह मुंहिंजो SP साहिबु हूंदो हुयो, जेको रैंकर हुयो, ऐं उहो साईं जान शाह जेको हूंदो सो मुंहिंजो SSP हुयो लाड़काणे में। उहे जेके मूंखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुयो ऐं जेको आउं ASP हूंदो हुयुसि मुंहिंजो SP हूंदो हुयो, ऐं इंतिहाई बहितरीनु क़िस्म जो इंसानु मरूम गुज़ारे वियो आहे। साईं महबूब शाह जेको हाणे MS हुयो, उनजो वालिद साहबु। अच्छा। साईं जेका ॿुधाईंदो हुयो त एज़ SHO मूं उहे कम न कया ऐं न कंदो हुयुसि, कंहिंखे करण बि न ॾींदो हुयुसि। पर अॼुकल्ह जो जेको माहौल आहे उहो ॾिसां वेठो, उन में त कोई चवंदा आहिनि रिढ बकरी हिकिड़े ई धड़ में आहिनि, रिढ बकरी हिकिड़े ई धड़ में आहिनि। ऐं जेको ॿियो जेको नॉन PSP क्लास जेका ॻाल्हि करे थो, मूंखे कंहिं हद ताईं जाइज़ बि लॻे थी। तव्हांखे साबित करिणो पवंदो प्रॉब्लम किथे थो अचे। जेको ASP अपॉइंट थिए थो, हुन जे ज़हन में इहो हुअणु घुरिजे त मूंखे इंस्पेक्टर जनरल थियणो आहे। उहो जॾहिं SP थिए थो त उहो सम्झे थो त मुंहिंजो या महराज आहे। असां वटि हिकिड़ो SP हुयो, नालो हाणे वठणु मुनासिबु कोन्हे, मटियारी जो SP रहियो आहे। आउं चवां थो त उन खां वधीक त कोई सिपाहीअ मां जेकर SP थिया उहो वधीक बहितर हुजे हा, हर लिहाज़ खां। ऐं हुन त सोचियो त बसि इहो SP मटियारी थी रिटायर आउं कंदुसि, 2.5 साल रहियो SP। अहिड़ा ॿियनि ज़िलनि में बि हूंदा ज़ाहिर। हिन जो त मूंखे ज़ाती तजुर्बो आहे न, हिन जो मूं ज़ाती ॾिठोमांसि न। रुॻो पैसे जी ॻाल्हि कोन्हे, कैरेक्टर जी बि ॻाल्हि हूंदी आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त 3,500 घटि में घटि कांस्टेबल खां वठी DSP ताईं 3,500 माण्हू हुन वटि आहिनि। ऐं हुन खां हुननि खे कमु वठिणो आहे कानून जे मुताबिक़।
आम माण्हूअ खे महसूसु थिए जेको SP वेठो आहे, जेको पुलिस वारो वेठो आहे, जेको SHO वेठो आहे, जेको DSP वेठो आहे, सो मुंहिंजे इज़त जो मुहाफ़िज़ आहे। मतिलबु हाणे उहो बहस जेको माज़ी जो हुयो उहो माज़ी थी वियो, रैंकर ऐं PSP जो हाणे एॾो को घणो फ़र्क़ु न रहियो आहे। मूं पाण 2 4 5 मिसाल ॾेई सघां थो जिन में बिल्कुलु मूंखे कोन फ़र्क़ु लॻंदो आहे, मूंखे कोन फ़र्क़ु लॻंदो आहे। मतिलबु असां रिवर्स थिया आहियूं पोइ हिते काफ़ी। आउं सम्झायो थो, थी सघे थो उन वक़्तु कोन हूंदा हुया इहे। उनजो ज़िम्मेवार जेका मौजूदा पॉलिटिकल असांजो निज़ाम आहे उहो या ख़ुदि उहो अफ़सर बि आहे जेको उनजो हिसो ठही वियो आहे। त अफ़सर आहे न, उहो छो हिसो थियो? एडी ख्वाजा हिते IG कोन हुयो, साॻी हुकूमत हुई। पोइ हींअर उहा रेज़िस्टेंस न आहे। आउं सम्झां रेज़िस्टेंस जी ॻाल्हि कोन्हे, सम्झाइण जी ॻाल्हि हूंदी आहे। सम्झाइणु न आहे। आउं चवां थो सम्झाइण जी ॻाल्हि हूंदी, सम्झाइण जी ज़रूरत हूंदी आहे। आउं ॿुधाए मतिलबु पॉलिटिकल माण्हूअ खे अगरि को अफ़सर सम्झाए त कंहिं हद ताईं कॾहिं कॾहिं उहो सम्झी बि वञे थो, हरूभरू ज़िद न आहे। आउं चवां थो बिल्कुलु सम्झे थो, छो जो हुनखे असल ॻाल्हि इहा आहे कि जेको लॉ एंड ऑर्डर ठीकु थिए थो त उन में क्रेडिट त उन मिनिस्टर साहब जो या उन ज़िले जे जेको MNA इलेक्टेड आहे उन जो बि त क्रेडिट आहे न, उन हुकूमत जो बि त क्रेडिट आहे न। अक्सर ऑफिसर पॉलिटिशियंस खे इन जे करे नथा सम्झाइनि त मथां कावड़िजी न वञे। हालांकि कोन कावड़िजंदो। आउं यकीन थो ॾियारियां कि सियासतदान चूंकि लख वोट खणी 80,000 वोट खणी 70,000 वोट खणी उन जॻह ते पहुचे थो त उहो 70,000 माण्हुनि जो हू ओतिरो ई मुहाफ़िज़ आहे, जान जो, माल जो, इज़त जो, जेतिरो कि तव्हां पंहिंजे पाण खे सम्झो था। त इन करे हुनखे जेकॾहिं तव्हां सम्झाईंदो त कोन तव्हांजी ॻाल्हि खां परे वेंदो, छो जो इलेक्टेड हुकूमत आहे न, डिक्टेटर थोरी को आहे। इलेक्टेड हुकूमत तमामु जल्दी सम्झंदी आहे। इलेक्टेड माण्हू तमामु जल्दी सम्झंदो आहे, हुनखे वधीक ख़बर पवंदी आहे ज़माने जी, छो जो उहो हर माण्हूअ सां मिलंदो आहे। असां त ऑफिसर जे तौर ते जेको बि आहे ऑफिसर उहो त चंद माण्हुनि सां मिले थो न, जेको माण्हू सां मिलणु अचे थो, पॉलिटिशियन त घणनि माण्हुनि सां मिले थो, हर माण्हूअ सां मिले थो, हुनखे मिंट में ख़बर पए थी छा थिए पोइ छा न पोइ थिए। अच्छा भाई साहब, ज़ाती ज़िंदगी ॾांहुं जेकॾहिं असां अचूं त ज़ाहिर हर माण्हू कंहिं कोई म्यूज़िक सां चाह रखे थो, कंहिंखे फिल्म जेके आहिनि उहे वणनि थियूं, कंहिंखे कंहिंजा कहिड़ा शौक़ आहिनि, कंहिंजो जानवरनि सां लॻाव आहे, कंहिंजो पखियुनि सां। तव्हांजो छा हिन में आहे लॻाव, कहिड़ी शयुनि में घणो आहे? फिल्म विल्म ॾिसो, गाना वाना ॿुधो? फिल्म गानो न, हा बाक़ी अॻे जेको आहे सो आबदा परवीन खे तमामु घणो लाइकिंग हुई आहे। सादिक फ़क़ीर हिकिड़ो आहे असांजो सिंधी कलाम ॻाईंदो, उन सां मेहदी हसन खे बि ॿुधो होसि। पर हरू भरू जे अच्छा जेको हॉबीज़ जेके आहिनि से हाणे वरी जेके पखी अथमि उन्हनि सां थोरो उनस अथमि, प्यार अथमि। जीअं तोता आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मूं वटि आहिनि, ब्रीड कराईंदो आहियां। जानवर बि पालिया आहिनि? जानवर ॿकरियूं ऐं वरी कबूतर बि अथमि, पंहिंजो बर्ड ज़ू सम्झो खणी शहदादपुर में अथमि। अच्छा, कबूतर बि फैंसी, हू न फैंसी कबूतर, ऐं तोता बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तोता। पोइ सिंधी देसी कुकड़ियूं बि अथमि, कोई विलायती कुकड़ियूं बि अथमि। उहे मतिलबु ज़ाहिर उन्हनि सां थोरो विंदुर कंदो आहियां। सुरखाब बि हुअमि, पर उहे वरी पोइ मौसम जे करे वायरस थी पियो सो मरी विया। बाक़ी वरी इहे शयूं आहिनि पखियुनि सां मिड़े मुंहिंजो प्यारु आहे। म्यूज़िक, फिल्म्स इन्हनि सां फ़िलहालु न आहे? हरू न। तव्हांजो मज़हब ॾांहुं काफ़ी रुझान जेको आहे उहो ॾिठो वियो आहे कचहरियुनि में, इन्हनि में, त इहो मज़हबी रुझान तव्हांजो शुरू खां ई वठी आहे या हाणे गुज़िरियल कुझु अरसे में तव्हांजो मज़हब ॾांहुं रुझान वधियो आहे? आउं सम्झां थो जेको असांजो शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो, जेको राशिद महमूद सुमरो साहिबु आहे, उन जो वालिद साहिबु, ऐं ASP हूंदो हुयुसि त हुन सां ॾाढी दोस्ती हूंदी हुई। त उन सां दोस्ती हूंदी हुई, हफ़्ते में 2 ॾींहं 3 ॾींहं ज़रूरु उन सां गॾु कचहरी थींदी आहे, मानी खाईंदा हुआसीं। 2 टे शयूं जेके आहिनि से उन जूं मूंखे अञा ताईं मतिलबु ईअं जीअं हिकिड़ो त वेंदा हुआसीं, मतिलबु वेंदो हुआसीं त पोइ साईं मानी खाराईंदो, ऐं पोइ जेको हूंदो हुयुसि घर में उहो खाराईंदो हुयो।
हिकिड़ो त इहो थियो त महिमान नवाज़ी आहे छा, तकलीफ़ ई कोन्हे, बाबा जेको पियो आहे घर में उहो खणी अचो। पोइ चवंदो की मतिलबु ईअं साईं ईअं रुॻो ईअं पुछंदो हुयो नमाज़ पढ़ंदो, ऐं चवंदो छॾ यार मानी खाराए, चवंदो ठीकु। पोइ आसे आसे हुन मूंखे चयो त पोइ हिकिड़े भेरा ईअं थोरो शर्म आयुमि त मूं चयो त साईं अच्छा ॿियो, मुंहिंजा सिपाही बि गॾु मूंसां गॾिजी वेही मानी खाईंदा उते पट ते, ज़ाहिर संदसि सभिनी खे घुराईंदो। हिकिड़ो त इहो थियो की बाबा इंसानियत ई आहे ज़हन में, हिकिड़ो इनडायरेक्टली हिकिड़ो इन्फ्लुएंस। ॿियो नमाज़ पढ़ंदो, हिकिड़ो भेरो चवंदा साईं न मानी खाराए, ॿियो भेरो थोरो शर्म आयो त मुंहिंजो आदमी कपिड़ा पाक कोन अथनि, चवंदा न साईं हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे कपिड़ा पाक कोन्हनि। पोइ वरी पाकाई रखणु शुरू कई, इस्तंजा करणु शुरू कयो, तयारु न आहे हाणे। पोइ नमाज़ पढ़णु शुरू कई, वरी डॉक्टर वरी पंहिंजो साईं मौलाना मीरक साहिबु ख़ैरपुर वारो, उहो बि हिकिड़ो तमामु हिकिड़ो आलिम ऐं तमामु हिकिड़ो लिबरल चइजे, हुनखे सेखारण जो सम्झाइण जो तरीक़ो, अलाह जी रहमत जूं ॻाल्हियूं कंदा हुआ, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमतुल आलमीन थियण जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। उन खां पोइ वरी पोइ कोई मालिक पंहिंजो करम अहिड़ो कयो जो जंहिं घर में आउं रहां थो उहो घर मूंखे मालिकनि मदीने वारे मीर वठी ॾिनो, मदीने वारी सरकार, ऐं लहंदो ई कोन हुयुसि, उहो मिलियो। ऐं पोइ वार मुबारक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आया घर ते, उहे हाणे बि आहिनि। वरी उन खां पोइ इनायतुनि जी इंतिहा थी वई, इनायतुनि जी रहमतुनि जी इंतिहा थी वई। हाणे जेको कमिरो आहे वार मुबारक जो, उन सॼे कमरे में कालीन विछायल आहे रियाज़ुल जन्ना जो। साल ते घटि में घटि ॿ भेरा मदीने घुराए उमिरे ते वञा। हज हिकिड़ो कयो, 1997 में मालिकनि जा करम मूं ते एतिरा घणा आहिनि जंहिंजी इंतिहा कोन्हे। को बि सीनियर लेवल ते ऑफिसर्स कहिड़े बि डिपार्टमेंट मां रिटायर थियण खां पोइ उन्हनि खे ॿियूं बि खोड़ सारियूं ऑफर्स हूंदियूं आहिनि त आफ्टर रिटायरमेंट कंहिं न कंहिं सरकारी कंहिं कंसल्टेंसी या किथे न किथे माण्हू एडजस्ट थींदा आहिनि वॾनि हुननि ते। तव्हांखे बि का अहिड़ी ऑफर या का उहो आहे त भई? साईं हिकिड़े भेरा इहो त मीटिंग जी ॻाल्हि आहे, हिकिड़े भेरा न मतिलबु हिकिड़े भेरा त मीटिंग में चयो साबिक़ वज़ीर आज़म कि बाबा तूं 3 सालनि जे लाइ, मूं चयो न साईं हाणे बसि 17 डिसंबर 2019 पाण घर वेंदासीं। 3 सालनि जे लाइ छा आई? 3 सालनि जे लाइ DGF आई। अच्छा। ऐं इहो अकेले में कोन चयो हुई, अकेले में बि चयो हूंदई, पर इहो चयो हुई उते सेक्रेटरी साहिबान बि वेठा हुआ, FBR जी ब्रीफिंग हुई, उन मां हिकिड़ो सेक्रेटरी साहिबु आहे आरिफ अहमद ख़ान साहिबु, उहो मुंहिंजे भर में वेठो, उहो सेक्रेटरी फाइनेंस उन ज़माने में मूंखे टंग खे ज़ोर बि ॾिनो त हीउ करी छा थो तूं, तोखे 3 साल एक्सटेंशन को ॾे। मूं चयो त कान खपे, छो आउं ॾिसां थो त मतिलबु रिटायरमेंट जो टाइम पूरो थियण खां पोइ बि 3 सालनि ताईं तव्हांखे उहो रखणु चाहियो? इहो चयो हुई मूंखे, अकेले में थोरी चयो हुई। इमरान ख़ान? हा, अकेले में थोरी चयो हुई, इहो शुरू में चयो हुई जॾहिं अञा 5-6 महीना थिया हुअसि। हाणे हींअर का ऑफर्स आहिनि? हींअर अञा त हाणे त ज़ाहिर आहे, हाणे त आउं जेको आउं सोचां थो त जॾहिं नौकिरीअ में हुउसि तॾहिं मूं वटि गाॾी बि नंढी हुई, घर बि नंढो हुउमि। हाणे त अलाह जो शुक्र त रब मूंखे वधीक ॾिनो आहे, गाॾी बि वॾी अथमि, गाॾी घर त थी वियो न, पर हाणे का हुकूमत में ऑफर का ब्यूरोक्रेसी में का ऑफर कंसल्टेंसी हाणे कहिड़ी ॻाल्हि आहे कोन, हाणे कहिड़ी ॻाल्हि आहे कोन। आख़िर में जेके तव्हांजा जूनियर पुलिस ऑफिसर्स आहिनि, तव्हां त ज़ाहिर रिटायर थी विया आहियो, पर जेके ASP अचनि था, SSPs लॻल आहिनि या मुख़्तलिफ़ रैंक्स में कमु कनि था, उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदो? पंहिंजे जेको बि तव्हांजो कैरियर रहियो आहे पुलिस में, उनखे अॻियां रखंदे अॼु जे पुलिस ऑफिसर्स खे तव्हां कहिड़ी? आउं रुगो हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त पंहिंजे पाण खे उन्हनि शयुनि जो आदी न बणायो
जेके तव्हां पंहिंजे पंहिंजे ज़ाती कमाईअ मां न हासिल करे सघो, न को पंहिंजे ॿारनि खे उन्हनि शयुनि जो आदी बनायो। प्रोटोकॉल जो आदी बणाईंदो पंहिंजे ॿारनि खे ऐं पंहिंजे पाण खे, त सॼी उमिरि पछताईंदो इन पोस्टिंग्स ते वञण खां पोइ। पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे पाण खे वधीक वॾनि गाॾियुनि जो आदी बणाईंदो त पोइ ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी गुज़रे। मूंखे त अलाह जो शुक्र आहे, मूं पंहिंजे पाण खे आदी कोन बणायो, पंहिंजे ॿारनि खे आदी बणायमि, ॻाल्हि ख़तमु थी वई। मूं तव्हांखे ॿुधायो न, वधीक बहितर गाॾी अथमि, मुंहिंजी घरवारी वटि वधीक बहितर गाॾी आहे, छो जो सरकारी गाॾी असां वटि हुई कोन का, सरकारी गाॾी करे रखियमि ई कोन का। अलाह जो शुक्र अथमि। आउं सम्झां थो त पंहिंजे पाण खे इन्हनि शयुनि जो आदी न कयूं जेके आर्टिफिशियल आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, सरकारी ऑफिसर जी क़यामत ॿ भेरा थींदी आहे। हिकिड़ी त उहा आहे जेका सभिनी जी थींदी, ॿी उहा आहे जेका तव्हांजी रिटायरमेंट खां पोइ थींदी। ऐं तव्हांजा जेके सबॉर्डिनेट्स हूंदा उन्हनि जो रवैयो तव्हांखे ॿुधाईंदो कि हाणे तव्हीं रिटायर थी आहियो, हाणे तव्हीं किथे आहियो। तव्हांखे पाण लॻंदो कि तव्हांजी ॿियो असांजो मुआशिरो उहो तव्हां सां कीअं थो डील करे। वॾी वॾी महिरबानी बशीर मेमन साहब। तफ़सीली इंटरव्यू ॾिनो KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। नज़र आवा DG साबिक़ DG FIA बशीर मेमन साहब जी गुफ़्तगू ॿुधी, उनजी ज़ाती ज़िंदगी, उनजे कैरियर ऐं उनजो जेको सॼो सफ़र रहियो आहे सरकारी ASP जी नौकरी खां वठी रिटायरमेंट ताईं जी तफ़सीली गुफ़्तगू ॿुधी। वधीक मुख़्तलिफ़ मामलनि ते मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा इंटरव्यूज़ खणी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान जान मोहम्मद महर खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।